नाज़रीन, जैकबाबाद में टैक्सी ड्राइवरनि पेट्रोल जे अघनि में वाध ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे रिलीफ जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे हुज़ूर बख्श मुग़ेरी। वफ़ाक़ी सरकार पारां तेल जे क़ीमतनि में वाध खां पोइ जैकाबाद जे टैक्सी ड्राइवरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कढी प्रेस क्लब साम्हूं धरणो हणी वेही रहिया। उन हवाले सां धरती टीवी सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार हिन अॼु बी असां बेज़ार थी एहतजाज कयूं। जेकॾहिं असांजो रोज़ी नथी, जेकॾहिं असां एहतजाज करे असां ख़ुदकशी कईसीं, उन जी ज़िम्मेवार हीअ हुकूमत हूंदी। बराए महिरबानी करे पेट्रोल घटि करे असांजी रोज़ी थिए। असां रोड बंदि कंदासीं और असां सॼा बुख ते वेठा आहियूं। हिन टाइम असां सुप्रीम कोर्ट खे इहो नोटिस आहे त महिरबानी करे असां ड्राइवरनि जी यूनियन ते कुझु एक्शन वठे ऐं हे जेको वधि पेट्रोल आहे असां ख़ुदकुशी करण लाइ तयारु आहियूं। असां जो कोई बि केस ईंदो या जेको मौजूदा गवर्नमेंट आहे उहो असांखे एक्शन वरितो वञे, असांजी महिरबानी करे रिलीफ ॾिनो वञे और पेट्रोल घटि कयो वञे। पेट्रोल के खिलाफ एहतजाज किया। ॾिसो था ॾींहों ॾींहुं महंगाई वधंदी वञे थी। पेट्रोल 212 रुपया लीटर थी वियो आहे। असां ग़रीब ख़ुदकुशी करण ते मजबूर थी विया आहियूं। को असांजी वाह न आहे, असां काॾे वञूं? जेकी गवर्नमेंट अचे थी उहो अॻियां महंगाई करे असां छा कयूं? जेको अचे थो अॻियां पंहिंजे मथां हणे थो। असां सां इहो ज़ुल्म लॻो पियो आहे। जेके मज़दूर आवाम जेको ग़रीब गुरबो आहे उन्हनि जी महंगाई थी वई आहे। महिरबानी करे इहा महांगा घटायो, असां ग़रीबनि खे कुझु रिलीफ ॾियो। बाबा रात जो असांजी रोज़ी नथी थिए। पेट्रोल महांगो थी आहे, हर शइ महांगी आहे। असां काॾे वञूं? हाणे त रोडनि ते निकिरंदासीं न, त ख़ुदकुशी करण लाइ बि तयारु हूं। महिरबानी करे हिन हुकूमत खे असांजो अर्ज़ु आहे त कुझु असां ते गौर करे कयो आहे। भाईजान ॾिसो पेट्रोल इन शहबाज शरीफ काथे चाढ़ियो आहे। महिरबानी करे इहो पेट्रोल लाहे। असांखे अॼु 2 ॾींहं असां स्टैंड ते बी बेज़ार थी विया। एॾो पेट्रोल महांगो थी वियो आहे, कोई चढ़ण जे लाइ असां सां हलण लाइ तयारु न आहे। महिरबानी करे पेट्रोल लाहे। वज़ीर आज़म साहब त घणा दावा कंदो हुयो, छा चए पियो? मां पंहिंजा कपिड़ा लाहे तव्हांजो तहफ़ुज़ कंदुमि। असांजे कपिड़ा लाहे थो। ख़ुदा रा पेट्रोल खे घटि कयो। असां ख़ुदकुशियुनि ते मजबूर थी पिया आहियूं। असांजा नंढड़ा बच्चा शाम जो वञूं था घर त छा जवाबु ॾियूं? ख़ुदकुशियुनि ते असां मजबूर हूं। अल्लाह जो वास्तो त पेट्रोल खे घटायो, महांगे खे घटायो। कैमरामैन शकील बलोच सां गॾु हुज़ूर बख्श मुग़ेरी, धरती टीवी न्यूज़, जैकबाबाद।